Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्करन जो मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई इसी थी ना मवाली जकम हिन मेलता ही ना है पोतो ईंदो दोस्तन शादी जी खुशी में दावत कई तस ओडा वियो आ न अजू दोस्तन के नथो छड़ी सके मानू छा चवंदा कुआर वेठी है घोट लभे ही ना मानू कुछ भी कोन चवंदा सबको पंहिंजे घर हले वियो मुंजी गुडी हाँ बाकी तुंहिंजी दिल में चूंडड़ी पवन थियूं उहा त अलॻि ॻाल्हि आहे सिधी ॻाल्हि आहे न माण्हुनि सां विड़ी मस मस मिलिया आहियूं ऐं मवाली जी उहा ई लागड़सी अॼो की रात दोस्तन ने ना वनिया त छा थी पवे सा ठीक आ जेसी ताईं तो मवाली अचे मां तो सां गॾु वेठी आ जे निंड अची वई त खटने ई पंहिंजा भाग रोके उस्ताद बोलियो नहीं तुझो घर ना परे आ और भी बहुत कई काम है घर में सब कुछ नहीं आदमी के लिए तो रोना तो ले सोच जे ओ यो ते तुझो सामू घर अरे वञ लानत आहे नशे करण ते जो माण्हू खां एतिरे से विसरी वञे हाणे जो वञा बाबे गोबा ते घर वञा अलाए ॿिए ख़बर न आहे पावली परेशान न थी करे न करे मां ईंदुसि तोड़े अचां पियो पंध में आयुसि अचां पियो ॾिस ॾेई पहुचण वारो बाक़ी ॿ मिंट हलंदो यार ने संगरियो थो वठी मगी मार वचाड़ी पटे मोयो कमरो करो आ ही कमरो पर हिन ते तो लिखो ही न जनता वेलकम टू नो गोट भाई मोजो नाय मां समझियो ए पक्क लालू लाली जो कमरो आ पो मने ही मुझे कमरो आ हिन ते तो कोन लिखो था कंफ्यूज करे आज छड़ने इने मामले में हल खेरा मुंजो ही कमरो होंदो वार अंदर गोट बा ठे न तो इहो ही मसालो आइन जो खबर न थी पे गर्मी तो वडी कया चढ़ो करे छे इन में आलो पहुंचो मवाली 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 ही तो बेहोश थी विया मुझी रात हुई अम्मा कंहिंजो इंतजार आ मानी घणिया भुख लगी आ पहिरियों त मिंथन करण सां बि मानी कोन खाईंदी हाणे ॾाढी बुख लगी थी ओ मासी सेठियाणी मुंहिंजो बिस्तर थो वञे इन सतावड़े जे आसरे राति खां वठी कुझु न आहे खाधो पेट में कुआ था हलनि मानी का भोत ॾे भला खाऊं अम्मा माणे भाणे मवालीअ जे इंतज़ार में आ चवे थी त उहो अचे त चारई गॾिजी मानी खाऊं अम्मा पहिरियां ॻाल्हि करे हा न अधो मवाली ते कोन ईंदी उहे सतावड़ा वतावड़ा उते चाचे कलूअ जे घर कंदो हा मां हा अॻे पोइ ईअं ई थियणो तूं परणजी वई मिठल जे घर मवाली परणाए ॾिनोसीं पावलीअ जे घर ॼण मां त ॿई न्याणियूं परणायूं तूं पिटके खे छॾ जंहिंजो जेको नसीब हूंदो उहो उते चुगंदो तूं हिननि खे त मानी खाराए हा मां जल्दी कर वारो कर चङो खणी थी अचां पई मानी सतावड़े ते मानी कान थी मिले अॻिते लाइ छा थींदो ये मानी मुखे दे त पावली मां गॾु खाऊं कान थी खाए पावली अरे ये तू ॾेई न ॾीस पाणी खाईंदी मूंखे ॾे त मां ॾियांसि अचे खण अची तो मानी खणी अचे मुझी मोलाइण मानी खा कौन खाईंदस चरी रोजीअ खे पुठी न आहे ॾिबी ऐं पहिरीं रात तो कुआर के पुठी छोड़ी नी तोखे मुखा वधीक दोस्त प्यारा थी विया वो शादी भी उन्हनि सां करी हा न माची चुरीली
माची चुरीली छा थियो? माची चुरीली ये भी थींदो आहे छा? न बा ये कौन हूंदो आहे, पर छोरी चरी थी वई आहे। हिन महिल चरी थी आहे त अॻिते छा कंदी? ॾिस मोलायन तोसां मुंहिंजो वाइदो आहे, हाणे जंहिं महिल शाम थींदी न, शाम खां पोइ मां भंग खे हथ बि न लाईंदुसि, पोइ त बसि। शाम जो हथ न लाईंदे, बाक़ी मंझंदि ऐं सुबुह पीअंदे न। ओ चरी ये ओचितो भंग छॾींदो त पोइ कम खां बीहंदो न हलियो, आस्ते आस्ते पाणे छॾींदो। हा ॾिस न, लालीअ खे बि एॾो अकुल आहे, ॻाल्हि खे सम्झे थी। तकिड़ो नशो छॾण सां माण्हू शहीद बि थी सघे थो। मतलब मनी थो न त भंग बि नशो आहे? न, भंग नशो न आहे, भंग है सुकून वारो सीरप। जेकॾहिं भंग नशो हुजे त सरकार सॻोरी छो इजाज़त ॾिया त भली भंग पोखियो। हुकूमत तव्हां जहिड़े मवारनि जे लाइ नाहे पोखराई, दवाउनि जे लाइ पोखराई आहे, तव्हांजे ॾोक जे लाइ न। हल बा, सभु जांच पड़ताल कयो थी वरिती। 2-3 ॾींहं रुॻी मूंखे छॾ, मां आहिस्ते आहिस्ते भंग बि छॾे वेंदुसि। हाणे छॾ मश्किरी, हाणे रूह लला त गॾिजी मानी खाऊं, विच मिला कर। छोरी हाणे बस भला, छो थी वीचारे खे बुख मारी? खावा थी, मूंखे बि बुख लॻी आहे, पर हिनखे चओ अॻिते ईअं न करे, जेकॾहिं ईअं कयई त घर का ॿार हूंदो। अॻिते कोन कंदुसि न, मां चुरीली हेस मुंहिंजी गीसी मुंहिंजी जारी जे अॻिते ईअं कयां न त भले मुंहिंजे पीउ खे तकलीफ़ अचे, बसि न। हेलो, जी जी जी, हाँ, अच्छा, हाँ, मेरे, अब हाँ, ठीक है, जी, हाँ, ठीक है, सेठ साहब, ठीक है। यार टोनी, सेठ धनु चयो थई त इज्जत वारो आहीं त सिधो बंगले ते अच। सुतली साहब बंगले ते वेंदुसि, पर कपड़ा मटाए पोइ वञा। अञा पैसे नहीं कंदे, पेटो कान भरियो अथई या? अरे बुढ़ल चे तो मां कपड़ा मटाए बंगले ते वेंदुसि। हाँ ॿुधायो कॾहिं खायो है धूड़ तो बुद्धि। मां कराची मां तुंहिंजे लाइ ॿुधण वारी मशीन वठी ईंदुसि। दौड़ वारी? हाँ यार या वठी ले माई मारी हथ न कपड़ा धोई हथ ही फाटी पिया अथसि। अरे बस ओ तो चे ॿुधण वारी। हाँ अब धोड़ वारी वठी केर करे। अरे जुम्मन इतन, अरे ठग जा पुटो, अरे मूंखे रुगो इहो ॿुधायो, जेको तव्हां तलाकनामो चोरी कयो, पोइ ॿियो लालू वटि तलाकनामो किथां आयो? अरे बीहो, मां अंकल धनु खे ॿुधाईंदुसि त उनजा 2 लख तव्हां चोरी कया आहिनि। न चोरी कीअं? अंकल धनु खे छो ॿुधायां? पैसा त मां चोरी कया हुआ, बाक़ी मां नंढे वॾे खे मुंहुं ॾेई वेंदुसि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, तव्हां कॾहिं नाज़िल थियो? ॾाढी तबीयत ख़राब है, बुखार नज़लो। एक खंग के छड, सनड़ो पहलान तव्हां के आयो खणी, मूं तव्हां के कराया कख। हिते आयोसि त मूं ॿुधो तूं खाई वियो आहीं धनु जा 2 लख। इहो ॿुधई जा डॉक्टर साहब, तव्हां मुंहिंजो कयो इलाज, मां सनड़े पहलवान जे हेठां अची वियो हुअसि। मां तव्हांखे पाई करे वापसि कंदुसि, वापसि। मां त फ़क़ीर थी वेंदुसि जाई पाई, जेकॾहिं तव्हां मूंखे ॾींदो पाई। डॉक्टर साहब तव्हां मूंखां लाॻीदा 2 पैसा वठी ॾियो, बसि 2-3 ॾींहंनि जी मोहलत ॾियो। सो स्वीट डॉक्टर साहब। अरे चरिया, मुंहिंजी दवा तोखे फ़रहत ॾिनी आहे, मूं तोखे घणी मोहलत ॾिनी आहे। क्लिनिक किराए वारी ख़ाली करे छॾी, मूंखे तो वारी मोहलत वॾी शोहरत ॾेई छॾी। बस डॉक्टर साहब, जिते एतिरी तकलीफ़ तव्हां बर्दाश्त कई आहे, बसि 2-3 ॾींहं मां तव्हांखे तव्हांजा पैसा वापसि ॾेई वेंदुसि, हिलाए वापसि ॾेई वेंदुसि। 2 ॾींहंनि में पैसा ॾिजांइ, न त वेंदुसि टिकटॉक ते। टिकटॉक ते? धनु जी औताक ते। हिला। हाणे कमाल डॉक्टर है यार, कंप्यूटर में जान छुट्टी कर, डॉक्टर की चीज अची वियो। यार टिकटॉक वरी शुरू थी वई है। टिकटॉक वाली देख खबर है, शादी में मज़ो आए। साईं मां त नओं आहियां, अञा त रवां पतो थिया। तव्हांजी पुराणी शादी चला, तव्हांखे वधीक ख़बर हूंदी। शादी बाबा, शादी त ज़िंदगी आहे। ये समझे तो मानू रिमोट कंट्रोल ते थो हले। सेठ साहब चई सच थो, पर मानू घर नाठी न थे, पंहिंजे घर वञी रहे भलो अथसि। मूंखे त 4 रिमोट था लॻनि। केॾी महिल लाली रिमोट खेले, केॾी महिल लालू रिमोट थो वणे, केॾी महिल कल्लू, केॾी महिल माची सुरीली।
रिमोट ने मुंहिंजी ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त सॼो ॾींहुं घर जो कमुकार करणो थो पए, मां धिकाई कान्हे। भला ज़ाल त सेठ अथई न। उहा सफ़ा सेठ आहे जहिड़ी डिश थी न। मवाली तूं उथ, मुंहिंजे लाइ कड़क चांहि ठाहिया। बिल्कुलु सही, हाणे ई वञी ठाहे खणी थो अचां। ऐं हिन ट्रिकुंडे जे लाइ सलेमानी चांहि ठाहे अचां या जेकी पती बचे उहा तरीअ ते ॾियांसि त हपम करे पोइ लेथड़े वेही। ओए कटी दाढ़ी वारा फूंदड़ा, फिराए फिराए जो हणंदो थी न त छेतियूं थी वेंदे, माना घणियूं। ओ चोडूल वारा काठ जा घोड़ा, ईअं जो तलह ठोकी में न लाड़काने खां 4 किलोमीटर और ते पहुचंदे ॿुधाए छॾियां। अरे बस बस, मुंहिंजी बि का इज़त आहे। मूं तोखे जेको कमु चयो न उहो वञी कर, वञ। हा सेठ साहिब, मां वञां थो, पर हिन खे सम्झाई त हरू भरू मूंसां खोछ न करे त कयांसि न हेॾे होॾे। टोनी, मुंहिंजी हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे पोयूं ॻाल्हियूं छॾे, इज़त ऐं शराफ़त सां ज़िंदगी गुज़ार। अंकल धनु मूंसां बेवाजिबी थी आहे। का बेवाजिबी न आहे थी। अरे बेवाजिबी त तो न्याणीअ सां कई आहे। हाणे छॾ जान हुन ग़रीब जी त वञी पंहिंजी ज़िंदगी गुज़ार। तूं बि हाणे मुंहिंजूं पनियूं संभाल। चाचो घोबाटो जो आहे मवाली वारो पी, अरे हाणे उहो रिटायर आहे, पोढ़ो आहे। जॾहिं खां सेठियाणीअ सां शादी कई न, दिमाग़ कमु करणु छॾे वियो अथसि। पर घोबाटे खे छॾींदासीं कोन, जिथे तूं मुंझंदे न त उन खां मदद वठिजांइ। जीअं तव्हांजी मर्ज़ी अंकल धनु, आई लव यू यार। जेकॾहिं का बि फशीरी कई न त पोइ वाइंड अप लिखाए छॾींदोसि राइटर खे चई। नो नो अंकल, तव्हां राइटर खे न चओ, हाणे तव्हां न ॿुधंदव। मुंहिंजी सेटिंग थी वई आहे मामा लालू सां। ये अंगण मुझे वलण जा वसंदा, सदा अंगण मुझे वलण जा वसंदा, चाचा मामा के। ओए अञा वॾो वात पटियो बासियो ॾे त वात मां बुहारो बि कढियो अचां। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका, अमा सुबुह मर्दारीअ मर्दनि वांगुरु ठका छो पी ॾी? ए मिठल, तूं इहो मूंखे ॿुधा त तोखे कॾहिं कॾहिं शर्म ईंदो आहे? हा, कॾहिं? और जॾहिं बाबल वलू असां गॾु वेंदो आहियां व्याज जी उगाड़ीअ लाइ, ऐं माण्हू असांखे पोयां बुजा ॾींदा आहिनि। रोज़ी आहे रोज़ी। हाणे छॾियो ॿियनि ॻाल्हियुनि खे। मिठल, उथण पंहिंजी बेगम साहिबा खे त को घर जो कमुकार कंदी या मुखो वञे पई ॿोहर ॼाणाईंदी। तुंहिंजी शादी मां इन खां कोन कराई आहे त तोसां गॾु उनखे बि वेही खट ते मानी खारायां। मां नौकर कोन आहियां उनजी, उथारी से। मां नई कुआरा ॿ टे ॾींहं तरसां छाजे लाइ? उथारीस वञी, वेहाणे में वात विझूं सुती पई आहे। अरे छोरा मिठू, अला माणे नई कुआर का नहीं चा हुई बाबा न हुई, जॾहिं मुंहिंजे पहिरें पीउ सां शादी कई हुई। न हाणे जॾहिं मूंसां शादी कई हुई। बाबा जेकॾहिं तव्हां चओ था त मञा थो खणी त नई कुआर हुई, पोइ हा वाकई सही आहे, उन ॾींहुं मानी करे खाराई। बल्लू, सम्झी वञ ॻाल्हि खे, सम्झी वञ। हे छोरो असां वर ज़ाल जो मुरीद थी वियो आहे। हलेड़ी बंदूक तुंहिंजो टका, कोन थो थियां, मां मुरीद कोन थो थियां। उथारियोसि, करायोसि घर जो कमु, लोढ़ायोसि, मां पतर कोन थो खणांसि। ऐं न ससु वारे पेर ते। ॾिस बल्लू, ॾिस छोरे जो ॻाल्हाइण, हाणे थी बुहारो हणांसि। अरे ॻाल्हाइण ॾिसबो न आहे, ॿुधणो हूंदो आहे, ॿुधणो। कंहिं त ते छोरो बि सही आहे। तूं ससु थियण जा अरमान पूरा कर, तुंहिंजे ॻाल्हाइण में केर बि विचांगिराव कोन खणंदो। चाचा गोबाटा, तोखे त ख़बर आहे। छाजी ख़बर बाबा? ॻाल्हि त पूरी करण ॾे न। अञा ॻाल्हि पूरी कान कई अथई छा? चाचा गोबाटा, तोखे त ख़बर आहे। भला घणा चक्कर ख़बर कने? अरे चाचा गोबाटा, घण चक्कर। ॻाल्हि जिथां छॾे मूं तां शुरू कयोसि न। हल, मूंखे ख़बर आहे, अॻिते ॿुधाए। भला जे ख़बर थी लॻी त मां नथो ॿुधाई। बस रुगो ख़बर ताईं ख़बर आहे, अॻिते ख़बर कान्हे। चाचा गोबाटा, घण चक्कर, साइकिल जा पंचर, माट करे ॻाल्हि ॿुधंदे या वाटर में घोटा। हल भला ॿुधाए बाबा। तोखे त ख़बर आहे न, जेका सेठ धनुअ शादीअ में मूंखे ऐं लालीअ खे बनी ॾिनी तोहफ़े में, उहा ईअं ई पई आहे ज़मीन। जेकॾहिं मां चाचे कलूअ जे हवाले कंदुसि न त पोइ वरी ख़बर अथई त वरी वलू व्याजी खे खपाए ॾींदो। इन जे करे उहा ज़मीन मां तोखे थो ॾियां। बसि ईमानदारी सां कमु कजांइ, जेको नफ़ो नुक़सान थियो न मां तोसां ॿधल रहंदुसि। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। अजी अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। दिल थी चए तॾहिं ख़ुशीअ में हीअं कुरड़ियूं हणां, कुरड़ियूं, पर माण्हू खे लॻा।
अरे अदा तोखे कहिड़ी माण्हुनि जी लॼ सॼी उमिरि त माण्हू खिलाया अथई पाण पर इहो कहिड़ी जे ख़ुशीअ में तो खुरड़ियूं हाणे तो शादी जो ठाह थियो आहे मुंहिंजा त सभु खुटका कैंसिल थी विया तुंहिंजा खुटका त लही विया दावलू पर मुंहिंजा पिटका शुरू थी विया छा चई अदी चवां थी पई त जेको थियो भलो थियो घटि में घटि माण्हुनि जा वात त बंदि थी विया न जंहिंखे ॾिसो पंहिंजी विसरे नथी ॿियनि जी थी पवे न अचे भाउ भेण पाण में नथा ठहनि भाउ भेण पाण में नथा ठहनि अदी उन्हनि खे त ख़बर ई कान ई त ई कोठंदा पर ठहंदा अहिड़ो वरी ड्रहण जो नालो ई कोन वठंदा हा अदी मां जंहिं कम सां हिते तो प्रेजेंट थियो उहा त मूं तोसां ॻाल्हि ई कान कई हाणे अचूं था असली ॻाल्हि हा दादी चवां चओ अदी असुल ॻाल्हि इहा आहे त भेण मूं तुंहिंजो वॾो नुक़सानु कयो उहो त तोखां दुख न विसरंदो हा दा उहो त आहे उन करे जो तोखे हाणे मूं मां फ़ाइदो पहुचे इन खां वधीक ॿी का बि ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि कान्हे हा उन लाइ मूं हिकिड़ो बिजनेस वॾो बिजनेस माना कारोबार सोचियो हा दा मुंहिंजे फ़ाइदे जे लाइ कहिड़ो कारोबार सोचियो अथई अदी उन लाइ तुंहिंजा ॿ टे ॾुकड़ खपंदा टेंशन मां पाण ई वठंदुसि तुंहिंजो टेंशन फ्री पोइ भला ॿुधो इहो मुंहिंजा पैसा घणा लॻंदा ऐं फ़ाइदो केतिरो पवंदो फ़ाइदो 2 महीननि में असुल डबल फ़ाइदो डबल पैसा घणा घुर्जनि पैसा बस ये 5 लाख रुपया वरी घणा 5 लाख भला कारोबार कहिड़ो आहे अदी तोखे त ख़बर आहे न इहो मुआरो पुराणो बिजनेस वारा लेन देन बस अदा त सिधी सही ॻाल्हि कर न त मूंखां 5 लाख वठी वरी ॿियनि खे व्याज ते ॾींदे मां लानत थी कयां अहिड़े व्याज जे पैसनि ते इन खां अलाह बचाईंदो भली बुख भरम जी सल न वञे शान मूंखे बुख भली आहे अहिड़नि पैसनि खां अदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध हा पुछ अदा तूं चोर मां साधु कॾहिं थींदे हा छो थो माण्हुनि जी रतु पीए ओ अदा ये हराम पायूं छॾे छो नथो बसड़े अदा बेइज्जती भाए पइजी वई थी अदी बेइज्जती कराइण जे लाइ त मां कन हणंदो वठंदो आहे कन जेकॾहिं 8-10 दफ़ा मुंहिंजी बेइज्जती न थिए त मानीअ सां कान थींदी आहे तोखे सही चूंड करे बेइज्जतनि जो चेयरमैन कयो अथऊं आफ़री न उन्हनि खे जेकॾहिं तूं व्याज खे लानत थी सम्झी उन खां नफ़रत थी करी उन ॻाल्हि खे खणी धूड़ हाणे जेके तूं 5 लाख रुपया मूंखे ॾींदी आहे मां वारी फेरी कंदुसि लेन देन कंदुसि उन ते खणी मां तोखे इंट्रेस्ट माना व्याज कोन ॾींदुसि बसि ये समझ दे तो मूंखे उधारा ॾिना ऐं मूं तोखे रिटर्न माना वापसि कया ओ अदा इन्हनि ॻाल्हियुनि जे करे ई मां तुंहिंजे पाछे खां बि भॼां पई असली ठाह जे त मूड में ई कोन हुयसि ओ अदा हेॾे ॾिस हे हथ थी ॿधाए पई आहे त धिका ॾेई कढण जहिड़ो पर छा कयां बेवस थी पियसि न्याणी तो वटि फाथल आहे आंड्रा अटकाय बि तोसां वॾा ॾिसी छा थो हाणे जे उथी हलण जी कंदे त तुंहिंजी मूं ते महिरबानी थींदी अदी साले पुॼाणे तुंहिंजो भाउ तुंहिंजे दर ते लॻी आयो आहे ऐं मूंखे ख़ाली हथी न कोठाए भाऊ तो ॿुधाए न दाना छाजी फोन छाजी तार मुंहिंजो अॼु बि जवाबु अथई सुभाणे बि जवाबु अथई लॻल अथसि पेरनि में निकिरी नथो सघे पियो आयो आहे ॾन वठण निभागो हलड़ी क़िस्मत पर क़िस्मत छाजी औलाद रोलियो आहे मूंखे औलाद रोलियो आहे पावली मुंहिंजे मुड़ुस सॼी उमिरि हिन घर लाइ लोड़ियो आहे हाणे पंहिंजे बि मुड़ुस खे चओ त थोरी हथा मराई करावई
हा हा मां बाबे जेको लोड़ो न वो मूं बि ॾिठो आहे। हल मुर्सती आई थई त बाबे कलुआ खे टोकी थी। अम्मा अधो मवाली छो न लोड़ींदो असांजो पंहिंजी हूर ॾिनी अथसि। ओयो आयो थो पाण चओसि न। ही छो चवन मवाली पाण तैयार आ, हीअ मुंहिंजी नई कुंवार आ, अञा कोन थियो ॿार आ, अलाह ख़ैर कंदो, कॾहिं न कॾहिं त थींदो। तूं उठ हेॾां अच बाहिड़ी ॿार, मां थो अटो ॻोहियां। लाहू त इहो सभु कम असां हुते कंदा हुआसीं। हलिया हलिया हलिया। अदा मवाली अटे ॻोहण जी ऐं मानी पचाइण जी ॻाल्हि कान्हे का, सॼे घर जो कमु कने जंडे पाड़े में आयो आहीं। हा ऐं ॿुध सॼे घर जो तोखे ख़र्च बि हलाइणो पवंदो। हा हुकुम आहे। सेठ धन वारी सॼी पघार तव्हांजे हवाले, रुॻो 1000 खंड हुजो त मां पंहिंजे पीउ खे त ॾियां न गोबाटे खे। हा हा उन खां तोखे केरु रोकींदो? तुंहिंजो आवाज़ तो ॿुधां न त कननि में सीटियूं थियूं वॼनि, सीटियूं। ये सीटियूं न हूंदियूं, भंग पियण जी ताड़ियूं चढ़ी वई अथई। हा मासी ससु ईअं ई हूंदो आहे। अदा मवाली ज़ालू पालण का सवली ॻाल्हि कान्हे का, तू बि लालू वांगे मुर्स थी आणी न घर में मुंहुं ॾे त ख़बर पवे। हा मां पाण मुंहुं ॾींदुसि, अहिड़ो मुंहुं ॾींदुसि, अहिड़ो मुंहुं ॾींदुसि जो जंहिंमहिल सेठ धन वटि वेंदुसि न उहो चवंदो पुट मुंहुं काथे फिटी करे आई। अरे हे त सफ़ा पटड़ो थी वियो। अरे ख़ैर चिला त पची वेंदा। अरे हाणे उथ, अटो ॻोहण बि कोन थो अचई। पावली अटो खणी आणे ॾीस त चङी तरह मले। ना फरमान शागिर्द मुंहिंजा लाइ काॾे विया। जे टोनी मूंखे मिलियो न त मूंखे धूड़ करे छॾींदो डीज़ल ते। हाँ? नालो वठ सिधो मुंह में, शैतान मां आहियां जा हू। पंप शैतान, आज तेरा सारा डीजल खत्म कर दूंगा। जरूरी कम आहे, पोइ मिलूं था। मूंखे बि ज़रूरी कम है। जुम्मन ईदन गो टू हाउस, मूंखे ॾिसी घर भॼी विया। तू माण्हू आई जा बीमारी तोखे ॾिसी आई भॼी था वञनि डीज़ल ते। ॻाल्हि ॿुध विलायती शैतान, तव्हां अञा ताईं मुंहिंजो आई लव यू ॾिठो आहे, प्यार ॾिठो आहे, नेगेटिव पन्नू न आहे ॾिठो। मतलब त मुंहिंजी बदमाशी न आहे ॾिठी तव्हां। इहो प्यार आहे जो तोखे ॾिसी असां घिटियूं ई मटाए था छॾियूं। घिटियूं त मटाईंदा न, तव्हां बेईमानी जे कम में बेईमानी कई है, उहो हिसाब केरु ॾींदो? कहिड़ो कमु? तव्हां मूंखां 2 लख त फुरिया, पोइ तलाकनामो नकली खणी आयो छो? मां त पंहिंजे पर में केस खटियो वेठो हुअसि, लालू माराए छॾियो, डेथ कराए छॾी मुंहिंजी, यू नो डेथ। भला ॿुध तुंहिंजी नज़र त ठीकु आहे न? हाँ अच्छा असां खां वधीक पढ़ियल बि हूंदे। हाँ अखियुनि हूंदे अंधो तूं थिए न, पढ़ियल लिखियल जाहिल तूं थिए या मां थियुसि। अरे वाह चाचू, उब तो डोरी मुंह ते। ॿियो न त असां कलू वारनि जे सॼे घर खे नशियारी मिठाई खाराए खतरनि सां खेॾी तोखे पनो ताणे ॾिनोसीं न डीज़ल ते। ओ तुंहिंजो कमु हो न, पढ़ियल तूं आहीं न, ॾिसी आ न असुलिया या नकुलिया, उन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? लॻो त मूंखे बसली न। असांजो बि ॾोह न आहे न, लालू वॾो चालाक आहे, ॾिस धकाणी वियो न। हाणे इहो पावली वारो किस्सो इते ई ख़तम कयो। अंकल धनू मना कयो आहे। हाणे वरी ॿियो मसलो आहे, इहो डॉक्टर पोयां भॼी वियो आहे। डॉक्टर? हा हा हा, इहो जेको शाइरी में ॻाल्हाईंदो आहे इहो डॉक्टर, इन जो खे छा थियो? मुंहिंजी बड़बड़ त इनखे ख़बर पइजी वई त कल्लू जे घरां तलाकनामो तव्हां चुरायो ऐं अंकल धनू जा 2 लख तूं चुरायो आहे। न पोइ छा, माल बि घुरे माल। ॿुध फ़िलहाल तारीख़ जिथे बि मौक़ो मिलियो न पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं डीज़ल ते। न हेल सीएनजी ते ॾिसंदासीं। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।